हिंद ऐं सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा JFX चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। उमेद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जी त दोस्तो आउं कोशिशि करे रहियो आहियां त तव्हांजे लाइ सिंधी जो वधि खां वधि अहम मवादु वंड कयां, जंहिं मां तव्हां लाभ हासिलु कयो ऐं पंहिंजे ईंदड़ टेस्टनि में कामयाबु थियो। जेके टेस्टूं सिंध पब्लिक सर्विस कमीशन या ॿिया मुख़्तलिफ़ इदारा वठी रहिया आहिनि त उन में तव्हां जी त उन सिलसिले खे क़ाइमु रखंदे कल्ह जेको वीडियो हो उन में 6वीं क्लास जी सिंधी जा अहम सवाल मूं शेयर कया हुआ, जंहिंजो बक़ाया वंड करे रहियो आहियां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो। जेकॾहिं को दोस्त हिन चैनल ते नओं आहे या जंहिं पुराणा वीडियो न ॾिठा आहिनि त डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक ते हू वञी करे सिंधी मॉडल पेपर, सिंधी दौर ऐं सिंधी ग्रामर जा अहम मौज़ू जेके आहिनि उन्हनि खे ॾिसी सघे थो। सो शुरू कयूं था। अॼु जो जेको पहिरियों सवाल आहे, शेख सादी किथे ॼाओ? बुखारा, शिराज, काबुल या तेहरान? त इन जो सही जवाब थींदो शिराज। शेख सादी शिराज शहर में ॼाओ। शेख सादी जे वालिद जो नालो देश हो, अब्दुल्ला, उबैदुल्ला, शिराज या अयूब? त इन जो सही जवाब थींदो अब्दुल्ला। सवाल नंबर 2 आहे, शेख सादी जा मशहूर किताब देश आहिनि, गुलिस्तान बाग़बान, गुलिस्तान जोहर, गुलिस्तान बाग़बानी या गुलिस्तान बोस्तान? त इन जो सही जवाब थींदो गुलिस्तान बोस्तान शेख सादी जा मशहूर किताब आहिनि। नंबर 4 आहे, शेख सादी जो रूहानी रहबर देश हो, ख्वाजा अजमेरी, सैयद अब्दुल कादिर जीलानी, बहलूल दादा, सैयद अब्दुल्ला शाह? त इन जो सही जवाब आहे सैयद अब्दुल कादिर जीलानी शेख सादीअ जो रूहानी रहबर हो। सवाल नंबर 5, शेख सादीअ जी मज़ार देश शहर में आहे, काबिल, कंधार, शिराज या अजमेर? त इन जो सही जवाब थींदो शिराज शहर में आहे। सवाल नंबर 6 आहे, कारुंजर जी चोटी खे देश चवंदा आहिनि, साहिब शाह, सारदिड़ो या साहिब भलो? त इन जो सही जवाब थींदो साहिब चङो। सवाल नंबर 7 आहे, कारुंजर जबल देश में आहे, कहिड़े इलाइक़े में वाक़ई आहे? वीरावा, नंगर पार्कर, छाछरो, मिठी? त इन जो सही जवाब थींदो नंगर पार्कर। सवाल नंबर 8 आहे, कारुंजर जबल जी चोटी डैश फुट ऊंची आहे, 1500 फुट, 1600 फुट, 1550 फुट या 1700 फुट? त इन जो सही जवाब थींदो 1500 फुट। सवाल नंबर 9 आहे, कारुंजर मां रोज़ानू सवा सेर सोन मिले थो, इहा हिकु देश आहे, चवणी आहे या इहो हिकु पहाको आहे या इस्तलाह आहे या मुहावरो आहे? त इन जो सही जवाब थींदो इहा हिकु चवणी आहे। सवाल नंबर 10 ऐं आख़िरी सवाल, अवल अला अलीम, आला आलम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत से क़ाइम आ क़दीम? इहो जेको बैत शाह साहब जो बैत आहे, पर इहो शाह साहब जे रिसाले जे कहिड़े सुर जो बैत आहे? यमन कल्याण, कल्याण, रामकली या रिप? त इन जो सही जवाब थींदो त इहो सुर कल्याण जो बैत आहे। मूंखे उमेद आहे त हीअ वीडियो पसंदि आई हूंदी। इंशाल्लाह सिंधी 6 जो जेको किताब हो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारो, उहो उनमें जेके बि अहम MCQs हुआ उहे मूं हिते ॾिना आहिनि। बाक़ी ग्रामर वारो हिसो रहे थो, जेको इंशाल्लाह जल्द आउं तव्हांजे आॾो पेश कंदुसि। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत, साथ सलामत।